इसराइल पारां फ़लस्तीनियनि सां ज़ुल्म क़त्लेआम ख़िलाफ़ ऐं फ़लस्तीन जी अवाम सां हमदर्दी ऐं यकजहती ख़ातिर झोल में शिया उलमा काउंसिल पारां अल्लामा शाहिद हुसैन लिस्काणी, JSO तालके सदर संजोरो नूर मोहम्मद मलूकाणी, जाफ़रिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन जे सूबाई अगवान मोहम्मद तकी मुग़ल, डिवीज़नल जनरल सेक्रेटरी गुलाम रज़ा पिंजारे, JSO यूनिट झोल जे नायब सदर अता मोहम्मद जलानी ऐं ॿियनि जी अगवाणी में जुमे नमाज़ बाद हथनि में बैनरी झंडा खणी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदे प्रेस क्लब झोल अॻियां पहुती, जिथे इसराइल ख़िलाफ़ मुर्दाबाद मुर्दाबाद, इसराइल इज़ टेररिस्ट ऐं ॿिया नारा बुलंद करे इसराइल ते लानतूं विधियूं वयूं ऐं फ़लस्तीन में शहीद थींदड़ माण्हुनि लाइ दुआऊं घुरियूं वयूं ऐं फ़लस्तीनी अवाम सां यकजहती ॿधी जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते शरीक अगवाणनि चयो त मज़लूम क़ौम फ़लस्तीन ते जेको आहे इसराइल गासिब ऐं जेको हिकु ज़ालिम जेको आहे उन मज़लूमनि ते ॾींहुं राति जेको ज़ुल्म करे रहियो, उन जी मज़लूमनि जी हिमायत जे लाइ ऐं इसराइल गासिब जेको आहे ज़ालिम जी जेको नफ़रत करण जे लाइ हीअ शिया उलमा काउंसिल जेको आहे पाकिस्तान अल्लामा साजिद अली नक़वी जे हुकुम ते रैली कढी। अॼु 10 ॾींहं आहे फ़लस्तीन ते जेको इसराइल जो बम्बारमेंट ऐं नाजाइज़ तरीक़े सां तमामु घणो नुक़सानु करे रहियो आहे। मज़लूम फ़लस्तीननि ते ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी अथनि। हिननि चयो त असीं आलमी अगवाणनि इदारनि खां पुरज़ोर अपील था कयूं त इसराइल जे ज़ुल्म जो नोटिस वठी फ़लस्तीन मथां थींदड़ ज़ुल्म ऐं हमला बंदि कया वञनि त जीअं उते जी अवाम पंहिंजे प्यारनि सां सुकून ऐं ख़ुशियुनि भरी ज़िंदगी गुज़ारे सघे। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकली सां गॾु नवीद गुल ख़ासकली, सिंध TV न्यूज़, झोल।